भक्त भक्ति भगवंत गुरु इनकी पदवंदन के वंशी विभूषित करा पीतांबरा दरू पुलिंदु सुंदर मुखाधर विंद नेत्रा हरिओ। राम 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 सीता राम 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 राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम 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 राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हरि बोल। सीता राम 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 ओ राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम ओ राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे 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 श्याम राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोल राम 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 सीता राम 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 सीता राम 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 जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान बोल जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान राम 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 सीता राम 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 राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 अमन राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय सियावर राम चंद्र की जय। राधे राधे। कार्तिक महोत्सव सुभाणे को आरंभ तो सुबह जो 6 को 8 श्री कथा आरंभ थी वेंदी। कृपा करे दया करे समय ते हाज़िरी लगाइजो। मोबाइल ते टीवी ते फेसबुक ते दूर देश जा जेके माण्हू जेके नथा अची सघनि उहे लाभ वठनि। निकटवर्ती समीपवर्ती आस पास रहण वारा चकर भाटा बिलासपुर रायपुर वारा उहे दरबार साहब में अची करे लाभ वठंदा। रायपुर भी श्री कृष्ण धाम में कथा इन समय ते आरंभ थी वञे। कार्तिक कथा महा उत्सव, एक एक अखर जो अलग अलग अर्थ
तहां श्रवण कजो, हे भावार्थ है ना। का यानी काम काज घर कार छोड़कर आना है दरबार। र यानी रब से मिलने की खुलेगी राह, रखना मन में ऐसी चाह। ती यानी तिकड़मबाजी छोड़ना है, हरि से नाता जोड़ना है। क कलयुग है भारी, संगत को बचाएंगे त्रिपुरारी। वरी कथा जो कल के भरोसे मत रहना, कथा में जल्दी आते रहना। था यही है सुहाना, जहां संगत का हो आना जाना। महा उत्सव महक उठता है दरबार, संगत रूपी गुलजार से। हाजिर होंगे जो कथा में, नहीं पड़ेंगे किसी व्यथा में। उलझने यहां होती हैं खत्म। तकदीर में जो नहीं लिखा वह भी मिल जाता है भगवान की कथा में। संतों का मिले संग, चढ़े भक्ति का रंग। वह वरदान बनकर आते हैं, ये दिन सूना है इनके बिना जीवन। राधे राधे, बोलो वृंदावन बिहारी। कथारंभ होत है, आवो वीर हनुमान। श्री राम लक्ष्मण जानकी, सदा करो कल्याण। सियावर जय जय महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय जय, भाई सर्व संतन की जय जय जय। केड़ो दोह पहुंचा से भाई 107। ठीक है गणेश हाच है तो कहां मिला। प्रभु समरथ सर्वज्ञ शिव, सकल कला गुण धाम। जोग ज्ञान वैराग्य निधि, प्रणत कल्प तरुनाम। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान को भाई, सर्व संतन की जय जय जय। हे प्रभु तहां समर्थ सर्वज्ञ कल्याण स्वरूप आयो। सभिनी कलाउन गुणन जा खजाना आयो। योग ज्ञान वैराग जा भंडारा आयो। तहां जो नालो शरणागतन जे लाइ कल्प वृक्ष। केर चई रहिया आहिनि? पार्वती माता। कंहिंखे? शिव भगवान त्रिपुरारीअ खे। छा चई रही आहिनि? कि असांखे कथा ॿुधायो। छा थी चवनि? कथा ॿुधायो। कथा जो प्रेम, हे सुख जी राशि, यानी तव्हां सुख जा खजाना आयो, स्वरूप आयो। अगरि तव्हां मूं ते राजी आयो, प्रसन्न आयो, त सच में मूंखे पंहिंजी दासी ॼाणंदा आहियो। त हे प्रभु, तव्हां श्री रघुनाथ भगवान जी कई तरह जी मिठी मिठी सरस सुरीली प्यारी कथा चई करे मुंहिंजो अज्ञान दूर कयो। जंहिंजो घर कल्प वृक्ष जे हेठों हुजे, कल्प वृक्ष जेको उन खां घुरो उहो सभु मिली वेंदो आहे। उनजो नालो कल्प वृक्ष आहे। कल्प तरु हिकिड़ो थींदो आहे पारिजात वृक्ष, हिकिड़ी थींदी आहे चिंतामणि, हिकिड़ो थींदो आहे पारस। ये सब इन कैटेगरी जा। पारिजात इह हरि को नाम, कामधेनु सद हरि 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 गुण गाम। कामधेनु गौ भी जेको गुरु उहा ॾेई छॾींदी आहे। पर भागवत में चवनि था त कल्प वृक्ष भी मुक्ति न ॾेई सघंदो पारिजात, लेकिन भगवान जी कथा त मुक्ति भी ॾेई छॾींदी आहे, भगवान खे भी मिलाए छॾींदी आहे। पार्वती माता चेती जंहिंजो घर कल्प वृक्ष जे हेठों हुजे उहो भला ग़रीबीअ में वेठो हुजे, दरिद्रता में पैदा थियल दुखनि खे छो सहंदो? छो जो कल्प वृक्ष खां जेको घुरो उहो मिली वेंदो आहे। हा न भाई? जॾहिं राजा इंद्र खे शाप लॻो, समृद्धि ख़त्म थी वई, इहो ई दीपावली जो समय,
तॾहिं त भगवान समुद्र मंथन करायो त उन मां 14 रतन निकिता हा। चओ हरि राम। ऐं 14 रतननि में कामधेनु गौ भी निकिती, कल्प वृक्ष भी निकितो, हा न। पहिरियों त हलाहल जहर निकितो, भोले बाबा पीतो। वरी ऐरावत हाथी निकिती, राजा इंद्र खई। उच्चैश्रवा घोड़ो निकितो, राजा बलीअ खयो। अप्सराऊं स्वर्ग वयूं। कल्प वृक्ष आयो, तॾहिं उहो स्वर्ग मोकिलियो वियो। कामधेनु गौ ऋषिन मुननि खे ॾिनऊं, संतनि खे, कि वीचारा संसार में न रहंदा आहिनि, भक्ति कंदा रहंदा आहिनि, ऐं सॼी दुनिया जो कल्याण हे ई कंदा आहिनि भक्तीअ जे द्वारा, प्रार्थना जे द्वारा। इन्हनि खे काई कमी न रहे, त कामधेनु गौ ऋषि मुननि खे ॾिनऊं। चओ हरि राम, हरि कृष्ण। वारुणी मदरा, वरुण यानी जल, जल स्वरूप जल मां जेकी मदरा निकिती, उहा राक्षसनि खई, उहा उन्हनि सां ई मिलान पई करे, हा न। देवताउनि भी ख़ुशीअ सां उन्हनि खे ॾेई छॾी। चओ हरि कृष्ण। हे हरि। कौस्तुभ मणि निकिती जेकी, उहा भगवान पंहिंजे वक्षस्थल ते धारण कई। कौस्तुभ मणि श्री भगवान जो हिकिड़ो मार्ग आहे, चिन्ह आहे। भगवान ही पाए सघंदा आहिनि, ॿियो कोई न पाए सघंदो। पोइ लक्ष्मी माता निकिती त टिनी जुगनि, टिनी लोकनि खे पंहिंजे संतान वांगुरु प्यार सां निहारींदी, ॾहनी दिशाउनि खे रोशन कंदी। माता लक्ष्मी प्रकट थी। बोलो लक्ष्मी नारायण भगवान की। ततश्चाविर्भूत साक्षात् श्री रमा भगवत्परा, रंजयंती दिशः कांत्या विद्युत सौदामनी यथा। इन तरह सां जी आकाश में बिजली चमकंदी आहे, तीअं तेजस्विनी प्रकाश स्वरूपणी लक्ष्मी माता ॾहनी दिशाउनि खे रोशन कंदी प्रकट थी। राम। पोइ वरी धनवंतरी भगवान आया। धनवंतरी भगवान हथ में अमृत जो कलश खणी आया। ध्यान ॾिजो, असां सम्झंदा आहियूं अमृत प्रकट थियो, धनवंतरी भगवान खे भुलिजी वेंदा आहियूं। धनवंतरी भगवान अलॻि, 14 रतननि में अमृत अलॻि अथव। अमृत हथ में खणी करे धनवंतरी, उहे भी त साक्षात भगवान आहिनि न, उहे भी त अनमोल रतन आहिनि। त हिकिड़ा धनवंतरी भगवान ऐं ॿियो अथव अमृत जो कलश। बोलो धनवंतरी भगवान की। हो त अमृत पियो तॾहिं तव्हांखे लंबी उम्र मिले, लेकिन धनवंतरी भगवान खे त यादि करण सां आहिनि। बोलो श्री धनवंतरी भगवान की। ये श्री कृष्ण ही अथव, अलॻि अलॻि स्वरूप धारण करे अची वेंदा आहिनि भगवान, हा न। अथव इहे गोपाल ई असांजा, भटकजो न भाई। त अमृत कलश खणी प्रकट थिया। वरी मारा मारी थी वई त भगवान मोहिनी रूप में प्रकट थिया। बोलो मोहिनी भगवान की। हरे राम हरे कृष्ण, हे हरि हरे गोविंद। ये 14 रतन पारजात ऐं कल्प तरु, कल्प वृक्ष, ये प्रकट थिया। कामधेनु गौ सब मिलाए करे तज टिनी लोकनि में ॾिसो हरियाली छायल आहे, समृद्धि आहे, हा न। केॾी कृपा आहे प्रभुअ जी, ये असांजे ठाकुर जी जी कृपा आहे। अहिड़ी लीलाऊं करे भगवान सभिनि खे सुखी कयो आहे। त पार्वती माता चए थी, जंहिंजो घर भला कल्प वृक्ष जे हेठों हुजे, वो दरिद्रता, निर्धनता, गरीबी जा दुख छो सहंदो। हे शशि भूषण, शशि यानी किसको बोलते हैं? चावला। शशि किसका नाम है? हरियाणी। उधर मुंह किया, मैं समझ गया। हम भी ऐसे करते थे जब प्राइमरी स्कूल में पढ़ते थे ना, जब जिसका आंसर नहीं आता था ऐसे कर देते, ऐसे कर देते, मता न असां पूछे। और गुरुजी भी होशियार समझी वेंदा, भेण छोरो जेको मुंह तो फेरे उनखे ही पतो ना है, ऐं नजरियूं मिलाए वियो त उनखे न पुछंदो आहे, हिनखे पतो ई हूंदुसि। चओ हरे कृष्ण। गणेश किसको बोलते हैं? शशि। लोक गायक आया आहिनि छा? राज गायक यश हिंदुजा आया आहिनि छा? हाँ, यश हिंदुजा तव्हांखे पतो आहे? भजन त ॾाढा यादि किया अथव बिना पुस्तिका जे। अमन बता तो दो शशि किसको कहते हैं? चंद्रमा को। तालियां बजायो भाई अमन कुमार जे लाइ।
हा शशि रवि, रवि नालो सूर्य भगवान जो, और शशि कंहिंजो नालो आहे? शशि भूषण, चंद्र भूषण, आशुतोष औढरदानी पिनाकधारी भगवान गौरी शंकर भगवान की। ॾिसो चंदा मामा आहे न भगवान जे जटाउनि में, तॾहिं शशि भूषण माता पार्वती चए थी त हे शशि भूषण चंद्रमा तव्हांखे अलंकार रूप में, हार जे रूप में, मुंडरी जीअं कंगण पाईंदा आहियूं तीअं तव्हांजे जटाउनि जो श्रृंगार चंद्रमा सां थो थिए। वाह वाह, अहिड़ा त श्री भगवान आहिनि असांजा। गुरु नानक देव भगवान विया त जगन्नाथपुरीअ में उन्हनि आरती कई। कहिड़ी? इनखे महा आरती चयो वियो त हे मुंहिंजा जगन्नाथ भगवान, मां तुंहिंजी कीअं आरती कयां? ये जेकी ॾियारीअ वारी आरती आहे इहा नंढी आहे, हे भाव आहे प्रेम जो। इन जो मतिलबु इहो न आहे कि हीअ आरती न कजे, ज़रूरु कजे, रोज़ कजे, पर भाव जी सुंदरता आहे जेकी भक्तनि में हूंदी आहे कि मां तुंहिंजी कीअं आरती कयां। छोजो तूं एॾो विशाल आहे, एॾो करुणा निधान आहे, एॾो प्यारो आहे, एॾो अनंत अथाह अपार असीम आहे, तुंहिंजी आरती बि त ओड़ी हुजणु खपे। तॾहिं गुरु नानक देव महाराजन जगन्नाथपुरीअ में वेही करे इन आरतीअ जी रचना कई। गगन में थाल रविचंद दीपक बने, तारका मंडला जनक मोती, धूप मल आन लो पवन चवरो करे, सगल बन राय फूलंत ज्योति। गगन में थाल दीपक बने, तारका मंडला जनक मोती, धूप मल आन लो पवन चवरो करे, सगल बन राय फूलंत ज्योति। कैसी आरती होए भवखंडना तेरी आरती, आरती अनहता सपद वाचंत भेरी, सहस्तव नैन नन नैन है तो एको, सहस मूरत नना एक तो ही, सहस पद विमल नन एक पद गंध बिन, सहस्तव गंध इव चलत मोही। कैसी आरती होए भवदयाल तेरी। ये तुझी आरती थी प्रभु, तू एडो अपार आ। मां कहिड़ी थाली तैयार कयां? चवनि था हिन आकाश खे मां थालीअ रूप में तैयार कयां। प्रभु जेके नंढा नंढा ज्योतिर्मय ॾिया ॿरंदा आहिनि, हे सूरज भगवान ऐं चंद्रमा तुंहिंजे आरती जे लाइ नंढा सा ॾिया आहिनि। नंढा नंढा सितारा जेके हूंदा आहिनि, हे सभु करोड़े तारा जेके आहिनि, इहे तुंहिंजी आरतीअ में विछायल पिया आहिनि। सहज स्वाभाविक तुंहिंजी आरती हली रही आहे। कई माण्हू सोचींदा आहिनि गुरु नानक देव भगवान खे नथा मञनि, श्री राम कृष्ण भगवान खे न मञींदा आहिनि, त इहा आरती उन्हनि जा शब्द अथव, गुरु नानक देव महाराजनि जा, जिन जगन्नाथपुरीअ में पाण पंहिंजे श्री मुख सां उच्चारण कया। चओ हरे राम। त मां अहिड़ी तुंहिंजी आरती थो कयां। हिकु ॿ धूप तुंहिंजे लाइ कीअं खणी अचां? 4 गुल मां तोखे कीअं चाढ़ियां प्रभु? ये सॼी धरतीअ ते जेतिरा बि वृक्ष वण टिण आहिनि, सभिनि जा गुल तोखे चढ़ियल ई पिया आहिनि, अर्पण आहिनि। जेतिरा बि चंदन जा वृक्ष आहिनि, सुगंधित इत्र फुलेल जेके बि सभु आहिनि, सभु तोखे अर्पण ई त आहिनि। हिकिड़ा महात्मा हो, शायदि स्वामी रामकृष्ण परमहंसा ठाकुर जी या ॿियो कोई, या उन्हनि खे चवंदा गुल तोड़े करे चाढ़ियो, चवंदा कीअं चाढ़ियां मां? मूंखे त चढ़ियल ई नज़र, गुल जेके स्वाभाविक हे वण ते लॻल पिया आहिनि, इहे चढ़ियल ई त आहिनि श्री कृष्ण जे चरणनि में। ॾिसो इहो कोई अन्यथा न वठिजो, हिननि खे मथां तव्हां नास्तिक सम्झो। भगवान जा ॾिसो भागवत में अलॻि अलॻि स्वरूप चया विया आहिनि, हा न। हिकिड़ो विराट स्वरूप बि चयो वियो आहे, त सूक्ष्म स्वरूप बि चयो वियो आहे, निर्गुण निरंकार भी चयो वियो आहे, तो सगुण साकार भी चयो वियो आहे। ये सगुण साकार विराट रूप जी पूजा है। चओ हरे राम। पर जेके विग्रह जी पूजा कंदा उनखे त इहा ई आरती ॿारणी पवंदी। ये भाव पूजा है, भाव सां कुल मिलाए करे हरि अनंत हरि कथा अनंता। हे शशि भूषण, हे नाथ, हृदय में अहिड़ो विचार करे मुंहिंजे बुद्धीअ जे भारी भरम खे दूर कयो। कहिड़ो भरम? पार्वती माता चएती, हे प्रभु
जेके परमार्थ तत्व ब्रह्म जा ज्ञाता वक्ता मुनि आहिनि, वॾा वॾा ज्ञानी संत आहिनि, उहे श्री रामचंद्र भॻवान खे चवंदा आहिनि राम जी अनादि ब्रह्म आहे। अनादि कंहिंखे चइबो आहे जंहिंजो आदि पतो कोन्हे, कॾहिं खां आहे, सिंस नो सिंस, वेयर फ्रॉम, कॾहिं खां पतो न आहे, कॾहिं खां आहे, सदा खां आहे। आदि चइबो आहे जेको सदा खां आहे, अनादि चइबो आहे जंहिंजो पतो ई कोन्हे कॾहिं खां आहे, सदा खां बि पहिरियों सृष्टि ठही उन खां बि पहिरियों आहे। भगवान जो नालो आदि भी आहे अनादि भी आहे। इन करे पार्वती माता चए थी त प्रभु कई संत महात्मा तव्हांखे अनादि ब्रह्म चवंदा आहिनि। शेषनाग सरस्वती देवी वेद पुराण सभु श्री रघुनाथ जा गुण ॻाईंदा आहिनि। ऐं हे कामदेव जा शत्रु तहां भी त ॾींहं राति राम 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 कंदा रहंदा आहियो, जपींदा रहंदा आहियो। इहा राम नाम हिते इहो राम कहिड़ो आहे? इहो राम अयोध्या दशरथ महाराज जा राजा जा सुपुत्र राजकुमार राम जी या अजन्मा निर्गुण अगोचर कोई ॿिया कोई राम आहिनि? अगर वे राजा जा सुपुत्र राम जी तो वे ब्रह्म कीअं आहिनि? ऐं अगर वे ब्रह्म आहिनि त स्त्रीअ जे विरह में उन्हनि जी मती बावली कीअं थी वई? हेॾे उन्हनि जा अहिड़ा चरित्र ॾिसी करे, हेॾो उन्हनि जी महिमा ॿुधी करे मुंहिंजी बुद्धि ॾाढी चकराए रही आहे। अगर इच्छा रहे त व्यापक समर्थ ब्रह्म कोई ॿिया आहिनि त हे नाथ मूंखे तव्हां सम्झाए करे चओ। मां नादान आहियां, मूंखे नादान सम्झी मन में क्रोध न खणी अचिजो। जंहिं तरह सां मुंहिंजो मोह दूर थिए उहा ई ॻाल्हि कयो। तुम पुन राम राम दिन राती, सादर जपहु अनग आराती। तुम पुन राम राम दिन राती, सादर जपहु अनग आराती। राम सुअवध नृपत सुत सोई, राम सुअवध नृपत सुत सोई। किय जग न लख गति कोई, किय जग न लख गति कोई। जो नृपतनयत ब्रह्म किम नार बिरह मत भोर, देख चरित महिमा सुनत भ्रमति बुद्धि अति मोर। सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय जय, गुरु भाई सर्व संतन की जय 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 जय। ध्यान ॾिजो, इहा पार्वती माता हुआ या जेकी पिछले जन्म में सती माता हुई। संशय कई, भरम कई, भगवान जी उलट परीक्षा वरतई ऐं भगवान भोलेनाथ खे न ॿुधायई। भगवान मानसिक त्याग कयो, दुखी थी वई। पिता अपमान कयो पतीअ जो, वञी करे पंहिंजे योग बल सां सती थी वई। ॿियो जन्म वठी करे भक्ति तपस्या करे शिव भगवान सां शादी करे आई आहे। हे कोई साधारण स्त्री ना आहे, टिनी लोकनि जी माता आहे। पिछलो जन्म यादि अथसि। पार्वती चए थी मां पिछले जन्म में वन में श्री रामचंद्र जी महिमा ॾिठी हुई, परंतु ॾाढो डिॼी वई हुयसि, भयभीत थी वई हुयसि। इन करे उहा तव्हांखे न ॿुधाई हुई। तॾहिं बि मुंहिंजे मेरे मन खे ज्ञान न आयो, उन जो फल भी मां सुठी तरह पाए वरितो। हाणे मुंहिंजे मन में कुछ संदेह आहे, तव्हां कृपा करे, मां हथ जोड़ी तव्हांखे निमाणी वेनती थी कयां त हे प्रभु, तव्हां उन समय मूंखे कई तरह सां सम्झायो हो, पर मुंहिंजे मन जो संदेह न वियो। हे नाथ, इहो सोचे करे मूं ते क्रोध न कजो, मूं ते गुस्सो न कजो। मां अज्ञान आहियां, मां नादान आहियां, मूं ते पहिरियों जहिड़ो हाणे मूंखे मोह कोन्हे। हाणे त मुंहिंजे मन में श्री राम जी कथा ॿुधण जी गहरी प्यास है। हे शेष नाग खे भी हार जे रूप में धारण करण वारा देवताउनि जा नाथ, तव्हां श्री रामचंद्र जे गुणनि जी पवित्र कथा ॿुधायो।
तब कर अस विमोह अब नाही, तब कर अस विमोह अब नाही, राम कथा पर रुचि मन माही, राम कथा पर रुचि मन माही, कहूँ पुनीत राम गुथा, कहूँ पुनीत हे हरि राम गुण गाथा, भुजगराज भूषण सुरनाथा, भुजगराज भूषण सुरनाथा, राम श्री राम, राम श्री राम। भुजग चैबा नांगन खे, ए भुजग राज, नांगन जो राजा शेषनाग। शेषनाग खां वॾो केरु हूंदो जेको सॼी धरतीअ खे खणी वेठो आहे? उन में सभु नांग बि अची विया, पहाड़ समुद्र वन पर्वत सभु अची विया, ऐं उन शेषनाग खे नंढे से हार जे रूप में भोलेनाथ बि पाए छॾियो। बोलो गौरी शंकर भगवान की जय। तरी पार्वती माता चए थी त शेषनाग खे अलंकार यानी हार गहना ग्रहण करण वारा देवताउनि जा नाथ, तहां मूंखे भगवान श्री रामचंद्र जे गुणनि जी परम पवित्र शुद्ध प्रेममयी कथा ॿुधायो। मां धरतीअ ते सिर टेके करे तव्हांजे चरणनि जी वंदना थी कयां, हथ जोड़े तव्हांखे वेनती थी कयां, तव्हां वेदनि जे सिद्धांत खे निचोड़े करे श्री रघुनाथ जो निर्मल जस वर्णन कयो। बंदो पद धर धरन सिर, विनय करो कर जोर, बरनहु रघुबर बिसद जसु, श्रुति सिद्धांत निचोर सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। हालांकि स्त्री थियण जे करे मां उनखे ॿुधण जी अधिकारणी न आहियां, तॾहिं बि मां मन वचन ऐं कर्म सां तव्हांजी दासी आहियां। इन जो अर्थ इहो न आहे कि माताऊं भेनरूं कथा न ॿुधंदियूं, न, शास्त्रनि में कुझु अहिड़ा चया विया आहिनि, लक्षण अहिड़ा हूंदा आहिनि। इन करे जेके सत्संग खां माताऊं भेनरूं दूर हूंदियूं उहे 8 अवगुण उन्हनि खे पकड़ी वठंदा आहिनि। सम्झो था न? चओ हरे राम। लेकिन जेके सत्संग भक्ति सां जुड़ियल रहंदा आहिनि उहे त पूजनीय आहिनि, उहे त वंदनीय आहिनि। माताऊं केॾी थी वियूं, मीराबाई, जनाबाई, सखूबाई, करमैती बाई, करमठी बाई, कर्माबाई, मुक्ताबाई, सहजोबाई, रबिया, सरस्वती देवी, हसीना, हमीदा देवी, ये सब भगवत प्राप्त माताऊं। अच्छा, 2 मुसलमान थियूं, हसीना ऐं हमीदा, ये हिन कलयुग में थियूं, ऐं ग़लतीअ सां हुन जे कननि में श्री कृष्ण जी कथा हली वई। उहा देवी हसीना, देवी हमीदा भगवान जे मथां लट्टू थी वई। पंहिंजे मुग़ल साम्राज्य खे छॾे करे उहे जेके मुसलमानी उन्हनि में रहंदा हुआ, उन्हनि खे छॾे करे रातो राति भॼी आहियूं त, ऐं यमुना जी जे किनारे ते रोई करे कृष्ण खे पुकारण लॻियूं, तूं काथे आ? तुंहिंजी कथा ॿुधी आहे असां, प्रभु तोखे निहारण असां वृंदावन आई आहियूं, पंहिंजे मुग़ल देश खे छॾे करे असां पंहिंजो धर्म बि तुंहिंजे करे छॾे छॾियो आहे। तुंहिंजी कथाऊं एॾी मिठी लॻियूं, तुंहिंजो सौंदर्य एॾो प्यारो लॻो आहे। हाणे असां जमुना जी जे किनारे ते अची वई आहियूं, ईअं पुकारण लॻियूं, रोअण लॻियूं। अचानक ॾिठूं कोई कोन्हे उते। सुबुह जे 4 बजे यमुना जी में चंद्रमा जी चंचल किरणियूं ॾाढी सुंदर रोशनी करे रहियूं। अचानक ॾिठूं परियों खां ॿेड़ी थी अचे, आहा, सुंदर गोपियूं उनखे हलाए रहियूं। राधा रानी श्री कृष्ण भगवान विच में विराजमान आहिनि। उहा ॿेड़ी अची किनारे ते पहुती, हिकिड़ी गोपीअ इशारो कयो, ॿिन्हिनि खे हली अचो, तव्हांजे लाइ श्याम सुंदर भगवान आया आहिनि। बांह पकड़े उन्हनि खे बि ॿेड़ीअ ते विहारे छॾियो। ॿेड़ीअ ते विहारे करे
और राधा कृष्ण पाण सां गॾु वठी हली विया। बोलो भक्त वत्सल भगवान की। ये भक्त चरितांक में कथा लिखल तो ये हिन जमाने जी थियूं। डुक पाए करे भॼी करे लिकी करे पंहिंजे घर परिवार वारनि खां उहे वृंदावन पहुची वियूं ऐं उन्हनि जो प्रेम ॾिसी करे उन्हनि कोई तपस्या न कई, कोई वॾा पूजा हवन यज्ञ न कया, बसि रोअण लॻियूं, न पई सही सघनि कृष्ण जी जुदाई। ऐं भॻवान ॿेड़ी खणी करे उहो ई पहुचिया जहिड़ी उन्हनि जी भावना हुई। ॿेड़ीअ ते ई विहारे सिधो पाण सां गॾु ई भॻवान वठी हलिया गोलोक। हेॾा दयालु, किंबा दयालु। चो हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद। पार्वती माता चेती प्रभु मूंखे ॿुधायो तव्हां कि स्त्रियुनि में पहिरियों ई मां ॿुधण जे योग्य न आहियां, अधिकारणी न आहियां। हालांकि मां मन वचन कर्म सां तव्हांजी दासी आहियां। संत माण्हू आर्त अधिकारी यानी जेको ॾिसंदा आहिनि जंहिंमें प्रेम भरियल आहे, भाव भरियल आहे, उहे गहरे तत्व खे बि लिकाईंदा न आहिनि। हे देवताउनि जा स्वामी, मां त दीनता सां थी पुछां, तव्हां मूं ते दया करे श्री रघुनाथ भॻवान जी कथा चओ। पहिरियों त उहो कारण वीचारे करे चओ जंहिंसां निर्गुण ब्रह्म सगुण रूप धारण कंदो आहे। वरी हे प्रभु श्री रामचंद्र जे अवतार जन्म जी कथा चओ, उनजो उदार बचपन जो चरित्र लीलाऊं चओ। जंहिं तरह सां उन्हनि श्री जानकी जी सां विवाह कयो उहा कथा ॿुधायो। वरी इहो ॿुधायो कि उन्हनि जेको राज छॾियो सो कहिड़े दोष जे करे उहो राज छॾियो। हे नाथ, वरी उन्हनि वन में वञी करे अपार चरित्र कया। रावण खे मारियो उहो ॿुधायो। हे सुख स्वरूप शंकर, वरी तव्हां उन सभिनी लीलाउनि खे ॿुधायो जेको राज सिंहासन ते वेही करे उन्हनि सुठी लीलाऊं कयूं। हे कृपा जा धाम, वरी उहो अद्भुत चरित्र ॿुधायो जेको श्री रामचंद्र भॻवान कयो। उहे रघुकुल शिरोमणि प्रजा सहित कहिड़ी तरह पंहिंजे धाम में विया, वैकुंठ वञण वारी भी कथा मूंखे चई ॿुधायो। बहुरी कहो करुणा यतन की न जो अचरज राम, प्रजा सहित रघुबंश मनी किम गवने निज धाम सियावर। उमापति महादेव की, पवन सुत हनुमान की, बोलो भाई सर्व संतन की। हे प्रभु, वरी तव्हां उन तत्व खे विचारे करे चओ जंहिंजी अनुभूतिअ में ज्ञानी मुनि सदा मगन रहंदा आहिनि। वरी ज्ञान विज्ञान वैराग जे विभाग सहित वर्णन कयो। ज्ञान छा आहे, विज्ञान छा आहे, वैराग समझाए करे ॿुधायो। उन जे अलावा श्री रामचंद्र जा ॿिया भी अनेक रहस्य लिखियल भाव चरित्र कथाऊं प्रसंग सभु मूंखे ॿुधायो। हे नाथ, तव्हांजो ज्ञान अत्यंत निर्मल आहे, यानी तव्हां भगवान जी कथाउनि खे तत्व सां सम्झंदा आहियो, रहस्य सां राज सां सम्झंदा आहियो। हे प्रभु, जेकी ॻाल्हि मां तव्हांखो न बि पुछी हुजे, या पॉइंट नोट कयो, जेकी ॻाल्हि मां तव्हांखो न बि पुछी हुजे, हे दयालु, उनखे बि तव्हां बिना लिकाए ऐं मूंखे ॿुधाए छॾियो। इहो चइबो आहे कि वाकई असांजी ॿुधी सभु थोरी ॼाणे, जाते असांजो दिमाग़ नथो पहुचे, वीचार नथा पहुचनि, प्रभु उहा बि कृपा करे ॾेई छॾियो। हिन कलयुग में हिकिड़े नौजवान हनुमान महाराज जी भक्ति कई, ॾाढो उनखे मन में वैराग हो, काई इच्छा कामना न, काम जे पार हली वियो। नदीअ जे किनारे हिकु ॾींहुं अमावस जे राति ते नची नची करे कीर्तन करण लॻो, करतालूं वॼाए हनुमान चालीसा पढ़ी, सॼी राति कीर्तन कंदे कंदे उनखे ॿाहिरी होश न रहियो, अखियुनि मां आंसू वहण लॻा। अचानक असुर जो हनुमान महाराज प्रकट थिया। बोलो श्री हनुमान जी महाराज की। गदगद थी वियो, चरणनि ते किरी पियो। हनुमान महाराज चयो, पुट तोखे कहिड़ो वरदान खपे, तूं घुरी वठ। हाणे सोचे तो मां छा घुरा, हनुमान महाराज मिली विया, मां त इन जे अलावा कुझु न सोचियो कि मूंखे हनुमान जी मिली वञनि, मिली विया। हाणे हनुमान जी चवनि था कुझु घुर, त छा घुरां मां। विवेक अची वियो, भगवान जे उन कीर्तन जे द्वारा ज्ञान अची वियो। चए तो, हे हनुमान जी, अगरि तव्हां मूं ते राजी आहियो न, हा, त तव्हां मूंखे उहा शइ ॾियो जंहिं शइ सां तव्हां सभिनि खां वधीक प्रेम कंदा आहियो।
केॾी सुंदर ॻाल्हि आहे, केॾो गहरो इहो विवेक आहे कि हे हनुमान जी, मां पंहिंजे दिमाग़ सां घुरां, उहा शइ नंढी थी पए, ना सम्झ आहियां, मां अज्ञानी आहियां, लेकिन तव्हां जंहिंसां वधीक प्रेम कंदा हूंदव, स्वाभाविक आहे उन खां वॾी शइ ॿी काई न हूंदी। तॾहिं हनुमान महाराज जा नेत्र सजल थी विया। ये हिन कलयुग जी घटना अथव। उहे चवनि था प्यारा सच ॿुधाए, हा मूंखे त राम जी खां बि वधीक उन जे कथा कीर्तन सां प्रेम आहे। तुरंत हथ में करताल अची वई, घंटी अची वई ऐं कीर्तन कयो हनुमान महाराज, त मां हिन सां प्रेम कंदो आहियां, अॼु खां तोखे बि कीर्तन जो मां वरदान थो ॾियां, भक्ति जो वरदान थो ॾियां। त हनुमान महाराज उन खे कीर्तन भक्ति जो वरदान ॾिनो, भगवान जे धुनीअ जो, कीर्तन जो। हाणे ॿुधाए, उहा त असां ई लॻाए था सघूं, उन खे ई त पाइणो आहे, उन सां ई त प्रेम करिणो आहे। चओ हरे कृष्ण, कंहिंखे चओ भगवान जो कीर्तन भजन, त असांजे मन में ओतिरी महत्ता कोन्हे। लेकिन ॾिसो हनुमान महाराज जी चवनि था मूंखे राम जी खां बि वधीक उन जे कीर्तन सां प्रेम आहे, तॾहिं त न विया न धरती छॾे करे, इन कीर्तन जे लाइ त, कथा जे लाइ। भोले बाबा भी तो यो वरदान घुरियो, बार बार वर मांगहूं, हर्ष देहु श्री रंग, पद सरोजन पायनी, भगत सदा सत्संग। इहा ही भक्ति खपे, यो ही प्रेम खपे। प्रभु कृपा कयो। जेकी ॻाल्हि मां तव्हांखों न पुछी आहे न, उहा बि मूंखे तव्हां लिखाइजो न, ॿुधाइजो। केॾी सुंदर ॻाल्हि चई आहे पार्वती माता विदुषी, वेदन तव्हांखे टिनी लोकनि जो गुरु चयो आहे, ॿिया पापी जीव इन रहस्य खे छा ॼाणनि। तुम त्रिभुवन गुर वेद बखानो, तुम त्रिभुवन गुर वेद बखाना, तुम त्रिभुवन गुर वेद बखाना, तुम त्रिभुवन गुर वेद बखाना, आन जीव पावर का जाना, आन जीव पावर का जाना। राम श्री राम श्री राम श्री राम। महादेव भगवान ये अखर ॿुधी करे गदगद थिया। पार्वती माता चेती वेदन तव्हांखे टिनी लोकनि जो गुरु चयो आहे, पापी माण्हू नास्तिक विधर्मी इन राज के छा ॼाणनि। पार्वती माता जी सहज सुंदर छल रहित प्यारी प्यारी वाणी, सुंदर प्रश्न ॿुधी करे ये शिव भगवान जे मन के ॾाढा सुठा लॻा, प्यारा लॻा कि पार्वती देवीअ जी केॾी न रुचि आहे भगवान जे कथा में, केॾो प्रेम आहे, केॾी लगन आहे ऐं केॾी मर्यादा आहे। श्री महादेव भगवान जे हृदय में बस पुछण सां ई सभु रामचंद्र जा चरित्र अची विया, भगवान राम जी कथाऊं अची वयूं। प्रेम जे करे उन्हनि जो शरीर पुलकित थी वियो, अखियुनि में नेणनि में जल भरिजी आयो। श्री रघुनाथ भगवान जो रूप उन्हनि जे हृदय में अची वियो, जैसा आनंद स्वरूप शिव भगवान अपार सुख पातो। अञा मुंहं सां चई नथऊं कथा, केवल स्मरण में अची वई, कथाऊं जागी वयूं त आनंद अची वियो। शिव भगवान खे बि शिव जी ॿिनि घरनि तक ध्यान जे रस आनंद में ॿुॾल रहिया। हाणे ॿुधायो, जेॾी महिल पार्वती माता चए थी कथा ॿुधायो, त 2 घड़ियूं 48 मिंट तक त शिव भगवान रोअंदा रहिया, गदगद थी विया, वाणी बंदि थी वई। यानी केवल कथा चवण खां पहिरियों वारी भाव स्थिति अहिड़ी अची वई। इहो चइबो आहे कथा जो प्रेम। 2 घड़ियुनि तक 48 मिनट्स तक उहे प्रेम में आनंद में खोइजी विया। वरी उन्हनि मन खे ॿाहिरि खीचियो, छो जो अगरि मन खे ॿाहिरि न खीचींदा त वाणी बंदि थी वेंदी, त पार्वती माता खे कथा केरु ॿुधाईंदो। इन करे कथा चवण वारे खे हमेशा पंहिंजे पाण ते संयम रखणो पवंदो आहे। अगरि उहे खोइजी विया, वाणी बंदि थी वई, त कथा बंदि थी वेंदी, ॿुधण वारी संगत काॾे वेंदी, हा न।
त हाणे हिते अगरि कथा चवंदे चवंदे कोई 48 मिंट चुप थी वञे त पूरो दरबार साफ़। तव्हां हे अलाए कथा ई कोन थो करे, अलाए छा थो करे, वेठो वेठो आहे पंहिंजो पाण। ठीकु आहे भैया, हे लॻे थो मौन रखियो थी। हलो हलो प्रसाद विरायो भाई, हलंदा थियो। विरायो था, तव्हांजी मर्ज़ी, न त असां ईअं था हलूं। भाई 7 थी आहिनि, 7:15 7:30 थियनि पिया, वेठा हूंदासीं। हरे राम। 48 मिंट बोले बाबा चुप, रोअंदा रहिया। वरी मन खे ॿाहिरि खीचऊं ऐं प्रसन्न थी करे श्री रघुनाथ भगवान जो चरित्र वर्णन करण लगा। ॿुधंदे ई हृदय में चरित्र अची विया। हरहि रामचरित सब आए, प्रेम पुलक लोचन जल छाए। श्री रघुनाथ रूप उर आवा, परमानंद अमित सुख पावा। मगन ध्यान रस दंड जुग पुन मन बाहिर कीन। रघुपति चरित महेश तब, हर्षित बरने लीन सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। 111 111 दोहा थिया तो भाई। बालकांड श्री रामचरित मानस। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। अचो भाई, कल जी फरमाइश भी हिकिड़ी बाक़ी आहे। महाराष्ट्र में भगवान जी कीर्तन जी फरमाइश माया नगरी में, इनके माया नगरी भी चवंदा अथव, हा न, पर शास्त्रन में मायापुरी त ॿियो चयो वियो आहे। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री गोवर्धन धारी गोपाल मेरो है। श्री गोवर्धन धारी गोपाल मेरो है। गोवर्धन धारी से याद आयो भाई, अज भगवान गिरधारी श्रीनाथ भगवान जी आंकी बांकी प्यारी प्यारी छवि असांजे दरबार जे न्याणिन निमाणिन तैयार कई आहे। खूब प्रेम सां दर्शन कजो, गिरधारी भगवान जो प्रणाम कजो, ठीक है। खूब भक्ति जो वरदान घुरजो कि 15 ॾींहं 14 13 ॾींहं जेकी भी कार्तिक कथा है वह हृदय में वसे। प्रभु कृपा कयो, असां तव्हांजे कथा जे रहस्य के समझूं, प्रेम वधे, प्रीत वधे, तव्हांजो दर्शन थे, तव्हांजो अनुभव थे, हर क्षण तव्हांजो एहसास कयूं। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री गोवर्धन धारी गोपाल मेरो है। श्री गोवर्धन धारी गोपाल मेरो
मेरो है। ओ गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। वो तो छोटो छोटो यशोदा को लाल मेरो है। वो तो छोटो छोटो यशोदा को लाल मेरो है। हाँ वो तो छोटा छोटा छोटो यशोदा को लाल मेरो है। वो तो छोटो छोटो यशोदा को लाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल 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 मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री गोवर्धन धारी गोपाल मेरो है। श्री गोवर्धन धारी गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल 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 मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री गोवर्धन धारी गोपाल मेरो है। श्री गोवर्धन धारी गोपाल मेरो है। गोविंद गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। बोलो गोविंद गोपाल भगवान। भगवान की जय। ये भी गाना है क्या भाई साहब? ये तो ले जाओ ना मोबाइल में, इसी में थोड़ी चलाना है मोबाइल। हाँ, गिरिराज धरन प्रभु तेरी शरण। गोपाल दास चवनि था इहो भी भजन गायो। ऐं हिकिड़ी निमाणी वेनती भी असांजी मिठड़ी माता जिन जी कल्ह अरदास कईसीं, माता कौशल्या देवी दयाल भैया जी माता, उन्हनि जो देहावसान थियो कार्तिक जी शुभ हिन पावन समय में। जीवन भर जिन पंहिंजे दरबार सां कॾहिं खां जुड़ियल आहिनि, बाबा आनंदराम साहिब जन खां बि पहिरियों बाबा नारायण दास साहिब जन, है न, तॾहिं खां ही उन्हनि जा पिता दादा चार चार पीढ़ियूं थी वियूं दरबार साहिब सां जुड़ियल आहिनि। ऐं सॼो परिवार भॻवानु उन्हनि जे लाइ कॾहिं बि चिंता न कजे, उन्हनि जो सोच वीचार उन्हनि जो कॾहिं सुपिने में बि अनिष्ट नथो थी सघे। कल्ह ॾिसो अरदास कईसीं न त थींदो आहे, पीड़ा थींदी आहे, भॻवानु ज़रूरु दूरि कंदा आहिनि। उहा अरदास कॾहिं बि अजाई न वेंदी आहे। त प्रभु वैकुंठ में वास ॾियनि ऐं आवागमन बंदि कनि, परिवार में खूब भक्तीअ जो प्रेम जो दान बख़्शनि। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। बोलो वृंदावन बिहारी लाल की। ऐं ये संसा कॾहिं न करणु खपनि। शास्त्रनि में लिखियलु अथव कि पहिरीं सांस खां वठी करे जन्म वठण जी आख़िरी सांस तक विच में कुछ न बचो, कोई ब्रेक ना है। आखिरी सांस तक कभी भी कहीं भी परिस्थिति में सूतक हुजे, शौच हुजे, जनना शौच हुजे या मरणा शौच हुजे, सत्संग जो त्याग कभी भी न कबो, कभी भी न।
छा माण्हू सांस न खणंदो? सुख दुख अचे, गम अचे, शोक अचे त छा माण्हू सांस न खणंदो, पाणी न पीअंदो, भोजन न कंदो? बाक़ी 12 ॾींहं सत्संग न करे माण्हू। अरे आत्मा जो त असली भोजन सत्संग चयो वियो आहे। हिन शरीर जो बि जेको लक्ष्य आहे साधन शरीर आहे, असली त लक्ष्य परमात्मा प्राप्ति आहे। इन करे भुली करे बि इहे पंहिंजा मनमाना नियम न अपनाइजो कोई चवनि त न न। इन करे यादि रखिजो कॾहिं बि सत्संग जो त्याग न कबो आहे। करिश्मा आई तो भाई अॼु बि हाज़िरी लगाई थी। हाँ, आरती न खणो हथ में, 12 ॾींहं अगरि घर में सूतक आहे हथ में आरती न खणो, भगवान जे विग्रह खे स्पर्श न कयो, वेद शास्त्र हथनि में न खणो। उन में बि गीता जो विधान आहे, 12 ॾींहं खूब गीता पढ़ो। पंडित जी जेको पढ़ंदा ब्राह्मण देवता उहे पंहिंजो कृपा कंदा, ख़ाली समय न वियो भाई। पंडित जी त 2 कलाक अची तव्हांखे ॿुधाए वेंदा, खूब प्रेम सां ॿुधो। बाक़ी समय छा कंदव? 12 ॾींहं बढ़िया 2 बार 3 बार जेतिरो पढ़ी सघो भगवत गीता पढ़ो। गीता में इहा बि विशेष छूट आहे, है न? छो जो गीता इन करे कलयुग जे करे तो भगवान हाणे चई आहे सर्वांतरयामी। भगवान सम्झी आहे कलयुग जा जीव एतिरो ज्ञान, लंबी उम्र, बुद्धि न हूंदी, इन करे सभिनी वेदनि शास्त्रनि जो ज्ञान गीता में ई रखी आहे। वाकई एतिरो ई त करे थो सघे माण्हू, ऐं गीता में सभु अची वियो। इन करे खूब गीता पढ़ो, रोज़ नवां नवां अर्थ सम्झ में ईंदव, नवां नवां ज्ञान। हर बार गीता पढ़ण में ईअं लॻंदो आहे भगवान अर्जुन सां न असां सां ई ॻाल्हाए रहिया आहिनि। भगवान त मूंखे ई ज्ञान ॿुधाए रहिया आहिनि जेके सिक श्रद्धा सां भगवत गीता पढ़ंदा आहिनि। बोलो वृंदावन बिहारी लाल की, श्री कृष्ण कन्हैया लाल की। गिरिराज धरन प्रभु तुम्हारी शरण, गिरिराज धरन प्रभु तुम्हारी शरण, प्रभु तुम्हारी शरण, श्री जी 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 तुम्हारी शरण। हे गिरिराज धरन प्रभु तुम्हारी शरण, गिरिराज धरन प्रभु तुम्हारी शरण, हे गिरिराज धरन प्रभु तुम्हारी शरण, गिरिराज धरन प्रभु तुम्हारी शरण, 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 श्री जी तुम्हारी शरण, श्री जी तुम्हारी शरण, श्री जी तुम्हारी शरण, श्री जी तुम्हारी शरण, हे गिरिराज धरन प्रभु तुम्हारी शरण, गिरिराज धरन प्रभु तुम्हारी शरण, गिरिराज धरन प्रभु तुम्हारी शरण, गिरिराज धरन प्रभु तुम्हारी शरण। गोपाल कृष्णा राधे कृष्णा, 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 हे गोपाल कृष्णा राधे कृष्णा, गोपाल कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा, गोपाल कृष्ण कृष्णा, गोपाल कृष्णा राधे कृष्णा, गोपाल कृष्णा राधे कृष्णा। राम 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 सीता राम, राम राम राम, राम 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 सीता राम, राम राम राम, ओ राम 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 सीता राम, राम राम राम, 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 राम राम सीता राम, राम राम राम, राम 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 सीता राम, राम राम राम, राम 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 सीता राम, राम राम राम, राम 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 सीता राम, राम राम राम,
राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 श्री राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 श्री राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता 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 राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम राम ओ राम बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम राम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे बोल प्यारे राधे श्याम बजरंग बली ओ मेरे बजरंग बली ओ मेरे बजरंग बली जय जय हनुमान प्यारे जय जय हनुमान हनुमान प्यारे जय हनुमान जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय तुलसी माता प्यारी जय तुलसी माता प्यारी जय जय गौ माता जय जय धरती माता जय गौ माता जय धरती माता ओहो अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ राधे राधे बोल तो प्यारे राधे राधे श्याम 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 राधे बोल प्यारे राधे श्याम ओ राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे बोल प्यारे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे राधे नंदलाल राधे राधे श्री कृष्ण राधे राधे गोविंद राधे राधे रसराज राधे राधे राज राधे राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे राधे श्याम राधे राधे श्री कृष्ण राधे 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 जय जय श्री राधे बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय हरि ओम हरि ओम सुमर पवन सुत पावन नाम अपने बस कर राखे राम हरि ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धियो यो नः ओम शांति 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 ओम बोलो श्री जगदम्बे मैया की जय धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे कथा विश्राम होत है कृपा करो हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण सियावर रामचंद्र
रामचंद्र की जय जय उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय जय बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। सीताराम जी, लक्ष्मण जी, भरत जी, शत्रुघ्न जी, श्री हनुमान जी महाराज की, श्री अन्नपूर्णा माता की, श्री कार्तिक कथा महोत्सव की, आज के आनंद की, आयो लाल सभई चो यश हिंदुजा भजन गाएगा। जय श्री कृष्ण। इते विकल्प कोने कि मां गाया कि न। तव्हांखे प्रसाद वठण जी छूट आहे, तव्हां आज़ाद आहियो, असां आज़ाद न आहियूं। असांजे मथां लाइन आई आहे भजन गाएगा, आदेशात्मक कार्यवाही आहे, यानी गाए रहंदो वो। और ॿी सूचना, आज मोनू वाधवानी का जन्मदिन है। कृपा करे 3 बार श्रीमुख सां तव्हां मोनू वाधवानी के आशीर्वाद दींदव जी। ऐं असां हिन तरह सां कुछ चवण चाहींदासीं। कृपा कृष्ण की मिलती रहे, छाँव गुरु की चलती रहे। कृपा कृष्ण की मिलती रहे, छाँव गुरु की चलती रहे। मिले सारी संगत का प्यार, दुआ मेरी हो कबूल। खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर। मोहनदास खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर। आइए सर, बड़ी काम की चीज है ये, हमेशा काम आएगी, संभाले रख दो ना। हाँ, जय श्री कृष्णा। जय श्री कृष्णा। अच्छी प्रेम सा ताड़ियों वजायो, अच्छी प्रेम सा ताड़ियों वजायो। प्रेम सा चो राधे श्याम, प्यारा सभई चो हरे राम, प्यारा सभई चो हरे राम। कार्तिक जो ये महीनो आयो, कथा बुद्धि करे जन्म सजायो। कार्तिक जो ये महीनो आयो, कथा बुद्धि करे जन्म सजायो। अच्छी प्रेम सा ताड़ियों बजायो, अच्छी प्रेम सा ताड़ियों बजायो। प्रेम सा चो राधे श्याम, प्यारा सभई चो हरे राम, प्यारा सभई चो हरे राम। निर्धन के धनवान बनायो, निर्बल के बलवान बनायो। निर्धन के धनवान बनायो, निर्बल के बलवान बनायो। अच्छी प्रेम सा ताड़ियों बजायो, अच्छी प्रेम सा ताड़ियों बजायो। प्रेम सा चो राधे श्याम, प्यारा सभई चो हरे राम, प्यारा सभई चो हरे राम। 15 दिया आइन 16, यन लगन का कह के औला। 15 दिया आइन 16, यन लगन का कह के औला। हर अंध भाईड़ा लगन तमेला, साथ संगत जा अचन टोला। अरे दास के हाणे केड़ी ताकत, दास के हाणे केड़ी ताकत। जो कयाम भया, प्यारा सभई चो हरे राम, प्यारा सभई चो हरे राम। कार्तिक जो ये महीनो आयो, कथा बुद्धि करे जन्म सजायो। अच्छी प्रेम सा ताड़ियों बजायो, अच्छी प्रेम सा ताड़ियों बजायो। प्रेम सा चो राधे श्याम,
प्यारा सबई चौ हरे राम। जय श्री कृष्ण। ॾाढो बढ़िया भाई, ॾाढो बढ़िया, वाह। बिना चिट्ठी पत्री जे